वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना मुहम्मदिनिल मुस्तफ़ल मुख्तार साहिबित ताज वल मिराज व साहिबिल इज़्ज़त वल वक़ार सलवातुल्लाहि व सलामुहु अलैहि व अला आलिहि व सहबिहिल मुहाजिरीन वल अंसार। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। ज़ीनत मशाइख, फ़ख्र अहले सुन्नत, पीर तरीक़त, रहबर शरीयत हज़रत क़िबला सैयदी व सनदी ख्वाजा ख्वाजगां ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़्फ़ार पीर मिठा सानी मद्दज़िल्लहुल आली, हज़रत सैयद पीर तरीक़त रहबर शरीयत फ़ख्र सादात अहले सुन्नत हज़रत साईं सैयद ज़ुल्फ़कार अली शाह बादशाह मद्दज़िल्लहुल आली, दीगर उलमाए किराम, मशाइख़ इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो ऐं भाइरो, हीअ बाक़त बा रौनक नूरानी इरफ़ानी ऐं वजदानी महफ़िल जंहिंमें कुतुब आलम गौसुज़्ज़मा हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जे ख़ानवादे जे चश्मो चिराग़ मसनद नशीन जी ज़ियारत जो शरफ़ असांखे नसीब थियो ऐं मजलिसूं ज़िंदगी गुज़री आहे मजलिसुनि में शिरकत कंदे, ऐं मां पंहिंजी ख़ुशनसीबी सम्झां थो जो अॼु पहिरियों भेरियो मजलिस में पंहिंजे मुर्शिदनि करीमनि जे नूरे नज़र सां गॾु हाज़िरी जी सआदत नसीब। रब्बुल आलमीन जल्ल शानु जे दर ते दुआ है, रब करीम पंहिंजे मुर्शिदनि सां सच्ची मोहब्बत निस्बत तअल्लुक़ कवी कामिल नसीब करे, मुर्शिदनि जी मोहब्बत में जियूं ऐं मुर्शिदनि जी मोहब्बत में शल मौत नसीब थिए। अज़ीज़ान गिरामी, ही मुबारक महीनो रबीउल अव्वल शरीफ जो ॿिन्ही जहाननि जे सरदार, ग़रीबनि जे ग़मख़्वार, मिस्कीननि जे मददगार, ग़रीबनि जे मिस्कीननि जे छोरनि जे छप्पर मिठे मोहम्मद करीम जे आमद जो महीनो, जे महबूब जे आमद जहिड़ी कायनात में कंहिंजी आमद न आहे, जे महबूब जे विलादत जहिड़ी कंहिंजी विलादत न आहे, जे ज़माने में महबूब आया उहो ज़मानो ज़माननि जो रब सरदार बनाए छॾियो। नचे व ज़ुबान अल्लाह। मदीने वाले जो ज़मानो ज़माननि जो सरदार, जे महीने में हुजूर आया उहो महीनो महीननि जो सरदार, जे रात में महबूब आया उहा रात रातियुनि में वधीक शरफ ऐं शान वारी, जे शहर में महबूब आया उन शहर खे रब इज्जत ऐं शान वारो बनाए छॾियो। मुंहिंजे महबूब जी ज़ात जहिड़ी कंहिंजी ज़ात न आहे, मुझे महबूब जे शहर जड़ो कंहिंजो शहर नाहे, हुजूर जे नाले जड़ो कंहिंजो नालो नाहे, हुजूर जे जिस्म जड़ो कंहिंजो जिस्म नाहे, हुजूर अलैहिस्सलातु व सलाम जंजी आमद जड़ी कंहिंजी आमद नाहे। दुनिया में कंहिंजा एतिरा नाला नाहिनि जेतिरा मदीने वारे साईं जा नाला। इमाम जलालुद्दीन सुयूती तो लिखे तो मदीने वाले साईं जा 4
4000 नाला आहिनि। न चई ज़ुबान अल्लाह, घणा नाला आहिनि? 4000 नाला आहिनि मुझे दिलबर नबीअ जा। सुभान अल्लाह। ऐं हर नालो महबूब जी हर खूबी जी निशानी आहे। हुजूर अव्वल आहिनि, अव्वल महबूब जो नालो आहे। हुजूर आखिर आहिनि, आखिर हुजण हुजूर जी सिफ़त आहे। सुभान अल्लाह। हिकु शइ अव्वल भी हुजे ऐं आखिर भी हुजे, इज्तिमाए ज़िद्दैन महाल हूंदो आहे, पर मौजज़ो थी वञे त इज्तिमाए ज़िद्दैन भी थी वेंदो आहे। रात हुजे त ॾींहुं न हूंदो, ॾींहुं हूंदो त रात न हूंदी, सिज हूंदो, उस हूंदी त छांव न हूंदी, छांव हूंदी त हिक जाइ ते उस न हूंदी। पर जेकॾहिं उस ऐं छांव हिक जाइ ते गॾु थी वञनि त इनखे करामत चइजे या मौजज़ो चइजे। मुझे सुहणे हबीब जी ज़ात खे रब मौजज़ो बनाए मोकिलियो। हर नबी मौजज़ो खणी आयो, मदीने वारो ख़ुदि मौजज़ो बणिजी आयो। हर नबी मौजज़ो खणी आयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम 9 मौजज़ा खणी आयो। हज़रत आदम मौजज़ो खणी आयो। हज़रत नूह नजीउल्लाह मौजज़ो खणी आयो। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह मौजज़ो खणी आयो। पर मदीने वारो मीर ख़ुदि मौजज़ो बणिजी आयो। महबूब ॻाल्हाइनि त मदीने वारे जो ॻाल्हाइण मौजज़ो, महबूब जो ॻाल्हाइण। सुभान अल्लाह। कीअं मौजज़ो? मौजज़ो सरबो आहे जिते अकुल आजिज़ थी वञे। जंहिं ॻाल्हि खे अकुल तस्लीम न करे, जेका ख़िलाफ़े अकुल ॻाल्हि हुजे, उहा नबीअ खां सादिर थिए, इनखे मौजज़ो सरबो। जेका ख़िलाफ़े अकुल ॻाल्हि वलीअ खां सादिर थिए, इनखे करामत सरबो। मदीने वारे जी हर हर अदा मौजज़ो। जे ॻाल्हाइनि त ॻाल्हाइण मौजज़ो, जे हलनि त हलण मौजज़ो, जे निहारनि त निहारण मौजज़ो, जे खाइनि त खाइण मौजज़ो। कीअं? थोड़ी डेफिनेशन कयां, वज़ाहत थिए। सुभान अल्लाह। असां ॻाल्हायूं वात मझा फीणियूं निकिरनि, मदीने वारो ॻाल्हाए त वात मां नूर निकिरे। असां ॻाल्हायूं, हाणे ॾिसो लाउड इको साउंड माइक्रोफोन जे परे वारा ॿुधनि, पोइ बि मस्जिद में शल आवाज़ ॿुधिजे। महले शेख ज़ैद कॉलोनी वारा ॿाहिरियां परियां बि मुश्किल ॿुधी सघनि। लाड़काणे जो शहर त ॿुधी कोन सघे हिन मजलिस खे, पर मदीने वारो साईं हिक वक्त में हज्जतुल विदा जे मौके ते जेॾी महिल 1.25 लख असहाबी गॾु आहिनि, महबूब निमाज़ पढ़ाइनि था, सहाबी सफ़ दर सफ़ हबीबनि जे पुठियां बीठा आहिनि, त पहिरीं सिफ़ वारो महबूब जी किरत जो आवाज़ ॿुधे थो त आख़िरी सिफ़ वारो बि महबूब जो आवाज़ ॿुधे। न को लाउड हो, न को इको साउंड हुयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पर मुझा महबूब जेकॾहिं मदीने में वेही ॻाल्हाइनि, हज़रत ज़ैद मक्के में वेठो आहे, मदीने वारे साईं जो आवाज़ उते मक्के में ॿुधे थो। हाणे त मोबाइल ॻाल्हि खे सोलो करे छॾियो आहे, कन ते रखो त मक्के ऐं मदीने वारी ॻाल्हि हिते ॿुधण में अचे थी। आहे कन न? हा। पर उन वक़्त में न को मोबाइल आहे, न को जदीद टेक्नोलॉजी आहे। महबूब सुहणे जी गुफ्तगू जेकॾहिं मुंहिंजा दोस्तो उहो कबीलो मक्के वारो जंहिंजो मुआहिदो थियल हुयो हबीबन करीमन सां, फतह मक्का खां अॻु जो वाक़ियो आहे, जॾहिं उन कबीले वारनि हबीबन सां पैकेज ठाहियो, महबूबन सां मुआहिदो थियो त तव्हां ते जेकॾहिं कंहिं हमिलो कयो त इहो हमिलो मूं ते हमिलो आहे। तव्हांजो दुश्मन मुंहिंजो दुश्मन आहे, तव्हांजो दोस्त मुंहिंजो दोस्त आहे। उन कबीले वारनि सां महबूबन मुआहिदो कयो। ओचितो मुशरिकनि उन कबीले वारनि ते हमिलो कयो। रात जो वक़्तु आहे,
अम्मा उम्मे सलमा साइण थी फरमाए त रात जो वक्त आ हुजूर तहज्जुद जी नमाज जे लाइ उथिया वुजू पिया फरमाइन ऐं ओडी मल फरमाइन था लब्बैक 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 मां हाज़िर आहियां पोतुस। अम्मा साइण पुछो या रसूल अल्लाह ही कंहिंखे लब्बैक पे चयो मुझा महबूब ही कंहिंखे जी जो जवाब पे दिनो साईं फरमायो त जन सां मुंहिंजो मुआहिदो थियल हुयो उन ते दुश्मनन हमलो कयो आ उन मूंखे मदद जे लाइ सॾियो आ सॾे मके में थो मां मदीने में उनजो आवाज़ ॿुधा ऐं महबूब जेको लब्बैक जो आवाज़ ॾिनो सो उन उते ॿुधो न चयो सुभान अल्लाह। अरे या समाअत केड़ी या बसारत केड़ी या गुफ्तार केड़ी इहो ॿुधण जो अंदाज केड़ो सुभान अल्लाह। मूं अर्ज़ कयो त महबूब जो ॿुधण भी मौजज़ो आहे ॻाल्हाइण त ॻाल्हाइण भी मौजज़ो आहे। जेकॾहिं मके मजा रात जे तन्हाई में रात जे खलवत में को मदद जे लाइ पुकारे रड़ करे मदद जे लाइ सॾे महबूब लब्बैक चवनि पर जेकॾहिं आशिक लाड़काणे में वेही सॾड़ो करे महबूब जे अॻियां दर्द जी दाह हणे त उनजे चपन जा आवाज़ महबूब गुंबद खदरा में ॿुध। हाँ महबूब कॾहिं मुंहिंजी इहा आह घाईंदे बेपर्दा पिरी पंहिंजो दीदार कराईंदे बेपर्दा पिरी पंहिंजो दीदार कराईंदे सालन खां सिकायल मां तुंहिंजे बिरह बुखायल मां मुंहिंजे मन जी मिठा कॾहिं इहा आस पुॼाईंदे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे महबूब जो ॿुधण भी मौजज़ो महबूब जो ॻाल्हाइण भी मौजज़ो महबूब जो निहारण भी मौजज़ो। तू असां ॾिसूं त असां मोहताज आहियूं सिज जी रोशनी जा चंड जी चांडुकी जा असीं मोहताज आहियूं बत्ती जा बिजली जा पर मदीने वारा साईं जिए सिज जी रोशनी में ॾिसनि जिए चंड जी चांडुकी में ॾिसनि तीअं रात जी ऊंदाही में भी महबूब ॾिसनि जिए वेझो वारे खे ॾिसनि तीअं परे वारे खे ॾिसनि जिए को गुलाम मदीने में अची सॾड़ो करे उन जो सॾु ॿुधनि पर को लाड़काणे में वेही चवे या रसूल अल्लाह उन जे चपन जा आवाज़ भी गुंबद खदरा में ॿुधनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझे महबूब जी हर अदा खे रब मौजज़ो बनायो जेको कुरान खणी आया सो कुरान मौजज़ो जेको दीन खणी आया सो दीन मौजज़ो जेका सुन्नत ऐं शरीयत खणी आया शरीयत जे हर मामले में अल्लाह ताला बेपाया राज ऐं असरार रखाई छॾिया। अॼु दुनिया मञे थी त महबूब जो दीन मौजज़ह नुमा दीन आहे। सुभान अल्लाह। मुझे महबूब जी जिस्म पाक जी हर हर अदा के रब मौजज़ो बनायो मुझे महबूब जे वात मुबारक
मुबारक मां लुआब निकरे त दर्दन जी दवा बणजी वञे। जे लुआब कढी महबूब खारे खूह में विझन त माखी जड़ो मिठो बणजी वञे। जेकने महबूब सुना हुदैबिया वारे सुकल खूह में जंहिंमें पानी जो फुड़ो न बचो हुजे पंहिंजी लुआब विझन त पानी खूह त भरजी वञे पर पकुन खां ॿाहिरि पलटी पवे। जे मौला अली जो अखियूं उथी पवन महबूब पंहिंजी लुआब लगाइन त उहो अखियुनि जो दर्द त ख़त्म पर सारी जिंदगी वरी कॾहिं मौला अली जूं अखियूं न ॾुकनि। अबू बकर सिद्दीक के ना गुडंगो हणे जहर जिस्म में फैलजी वञे पर जे लुआबे नबूवत लगी वञे पंहिंजे पाक दहन मुबारक में जा लुआब कढी लगाइन त जहर जो असर भी खत्म दर्द जी दवा मिली वञे। हजरत कतादा जी अख जे मथा निकतल दोडे जे मथा जे लुआब लगाइन त अख खां वधीक अख सुहिणी ऐं रोशन बणजी वञे। सुभान अल्लाह। जे गली मां लघन त 3 ॾींहंनि ताईं गली खुशबूदार बणजी वञे। वैरान ज़मीन ते कदम रखन त वैरान ज़मीन आबाद थी वञे। कुतुब आलम गौसुज़्ज़मा हजरत पीर मिठा साईं इन हकीकत के बयान कयो। सबब केड़े कनू दुनिया ते आवन कम मुहम्मद दा मुद्दत दी उजड़ी धरती को वसावन कम मुहम्मद दा। तू सुन सीरत मुहम्मद दी किवें दुनिया ते गुजरे दे जेको आवे सवाली सो ते भर भर झोलियां देंदे। जेको आवे सवाली सो ते भर भर झोलियां देंदे। असां को ख्वाजा अब्दुल गफार साईं कौसर पिलावण कम मुहम्मद दा मुद्दत दी उजड़ी धरती को वसावण कम मुहम्मद दा। सुभान अल्लाह। जिते कदम लगायूं त वैरान ज़मीनूं आबाद थी वियूं। यसरब यसरब जी माना बीमारियुनि जी जाइ। चङो भलो वेंदो हो त बीमार बणजी वेंदो हो पर जेॾी महिल मुंहिंजे दिलबर नबीअ जा कदम लॻा त यसरब मजा मदीना तैयबा ताहिरा। सुभान अल्लाह। हाणे मरीज़ वञे त चङो भलो बणजी अचे। जे दर्द मंद वञे मदीने में पहुचे त दर्द लही वञनि। पर जे मदीने में पहुतो नाहे रुगे मदीने दे मुंह करे सडड़ो करे त दर्द लही वञनि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ओ हज़रत शाह गुल हसन जो वाक़ियो ॿुधो आहे। हज़रत गौस अली कलंदर पानीपती रहमतुल्लाह अलैह जो ख़लीफ़ो हो हज़रत शाह गुल हसन। वञे पियो मदीने मुनव्वरा। रब चल असां सभिनी खे इहो पंधु नसीब करे। मके मजा निकितो ऐं सोचई त वञा थो मदीने पाक ॾे वरी सुवारी कहिड़ी
उठ ते चढ़ा घोड़े ते चढ़ा अॻे मोटरूं त कोन हुयूं न उठनि ऐं घोड़नि जी सवारी थींदी हुई सुभान अल्लाह के इश्क वारे आला हजरत फरमायो हरम की ज़मीं और कदम रखे के चलना हरम की ज़मीं और कदम रखे के चलना अरे सर का मौका है ओ जाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले पंध निकतो जे सवारी ते न चढ़ंदुसि पैदल पानी जी खली खयई मश्क पानी जी खाधे जो सामान हली पियो पंध काफ़िले के छॾी अकेलो निकिरी पियो हलंदे हलंदे पंधड़ो कंदे ऐं पुराणो रस्तो जेको बदुर वारो रस्तो आहे उन में के हाजी पुराणनि खां पुछो त रेगिस्तान अचे थो सहराई इलाइक़ो अचे थो उन सहराई इलाइक़े में जॾहिं रेगिस्तान में पहुतो त रस्तो भुलिजी वाट भुलिजी वियो हलंदो रहियो ॾींहुं गुज़रियो 2 ॾींहं 4 ॾींहं हफ़्तो लॻी वियो पानी ख़तम थी वियो मानी ख़तम थी वई खाधे पीते जी शइ न बची उन ऋण जे अंदरि उन रेगिस्तान जे अंदरि हर शइ जॾहिं ख़तम थी वई गर्मी आ काढ़ो आ लुक लॻे पई चपड़ा ख़ुश्क थी विया उन जे करे ज़ुबान ॿाहिरि निकिरी आई मौत अॻियूं अखियुनि जे नज़र अचण लॻो सम्झई हाणे बचण जी उमेद नाहे मौत यकीनी आ अचानक दिल में ख़्याल आयुसि त छो न उन पुनल खे सॾड़ो कयां जॾहिं पंधु कयूं थो वञा पियो मुझे पुनल खे चइजो मुंहिंजी करे पोइ वारी अला मुझे पुनल खे चइजो प्यादल आया पंध में बेवारे से वेचारी अला मुझे पुनल खे चइजो के चुन जो ॾिसां तॾो हबीबन के पुकारन लगो उम्मती के पैर में कंडो लगे मुझे महबूब के गुंबद खदरा में खबर पवे सुभान अल्लाह वो दाह करण असांखे ॾाही नथी अचे लाड़काणे वारा वॾेरनि जे अॻियां रुने अमीरनि जे अॻियां रुने पर केॾी महिल मदीने वारे जे अॻियां बि त रोई ॾिस न महबूब के सॾड़ो त करे ॾिस न सुभान अल्लाह ये सदड़ा कंदे कंदे हजरत शाह गुल हसन रहमतुल्लाह अलैह उन्या प्यासा ज़ुबान खुश्का ये सदींदे रोंदे वारी जे दड़े ते किरियो गश थी वियो बेहोश थी वियो जेॾी महिल होश आयुसि जेॾी महिल अख खुलियसि त छा ॾिसे पंहिंजो पाण खे कंहिंजी गोद में ॾिठई सुतो किरियो हो त वारी जे दड़े ते पर जो अख खुली त वारी जो दड़ो नाहे कंहिंजी गोद में पियो वञा अञा जो अखियूं खणी निहारे त वदुहा वारो चेहरो नज़र अची वियो हबीबन जे भाकुर में महबूबन जे कच्छ में पाण खे ॾिठई साईं पंहिंजे मुबारक हथनि सां हिन जे गलनि तां वारी उघनि पिया वार छंडनि पिया गल साफ़ कनि पिया फरमाइनि पिया दिलगीर न थी असां था तोखे मदीने पाक ॾे पहुचायूं सुभान अल्लाह कुतबे आलम गौस ज़मा हजरत पीर मिठा से केडी सोहनी गाल फरमाई रुठे ढोले मनावण दा अजण हिक बाण बाकी है रुठे ढोले मनावण दा अजण हिक बाण बाकी है सजन दे गले न लावण दा
अजण हिक बाण बाकी है। लिखा टुकड़े खुटण दे नहीं, जख्म उलड़े छुटण दे नहीं। लिखा टुकड़े खुटण दे नहीं, लिखा दफ्तर खुटण दे नहीं, जख्म उलड़े छुटण दे नहीं। जख्म उलड़े छुटावण दा अजण हिक बाण बाकी है। सुभान अल्लाह। साईं फरमाइन पिया गुल हसन गमगीन नथी, तुंहिंजा ॾुख लाहिण जे लाइ असीं अची विया आहियूं। हबीबन जे हथनि में पाक प्यालो आ, उहो प्यालो ॾिनऊंसि। जेॾी महिल ॿ ढुक पीतई त बुख बि लही वई, उञ बि लही वई, थक बि लही वियो, गम बि लही विया, परेशानियूं बि लही वियूं। सरकार उथारे फरमाइन था शुफ हाज़ा मदीनतुन नबी, निहार ही थी मुझो मदीनो। अञा जो ॾिसे त गुंबद खदरा मस्जिद नबवी जा मुनारा नजर अची विया। जब मस्जिद नबवी के मीनार नजर आए, अल्लाह की रहमत के आसार नजर आए। अल्लाह की रहमत के आसार नजर आए। जो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। महबूब जो दुनिया ते अचण भी मौजज़ो। सुभान अल्लाह। विलादत मुझे सोने नबी जी भी मौजज़ो। हाँ, दुनिया जा बार जमदा है, पर मुझे दिलबर नबी जी विलादत ही निराली। हाँ, नाड़ो वढियल हो, खुतनो थियल हो। साईं फरमाइन था वुलिद तो मख्तूनन मसरूरन फलम यर आहदन सौती। जॾहिं मुंहिंजी विलादत थी त नाड़ो वढियल हुयो, खुतनो थियल हुयो, मुंहिंजी शर्मगाह खे कंहिं न ॾिठो। अखियुनि में सुरमो पातल हुयो, कजल लॻल हुयो, अतुर मखियल हुयो। ऐं जेॾी महिल महबूब जी आमद थी, अम्मा साइण जी फरमाए त खरज मिन्नी नूरा, मूं मां नूर ज़ाहिर थियो, मूं मां नूर नमूदार थियो। अहिड़ो नूर चमकियो जो अम्मा साइण जी फरमाए त मक्के जे शहर जूं दरो दीवार चिमकी पियूं, पर अहिड़ी रोशनी निकती जो मक्के मां वेही करे मुल्क शाम जूं माड़ियूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसां पई। न चयो सुभान अल्लाह। हाँ, सुभान अल्लाह। सर्च लाइट निकिरंदी आहे न, लाइट निकिरंदी आहे, गाड़ी जी लाइट तव्हां हेड लाइट ॾिठी आहे न, परे ताईं रोशनी वेंदी आहे। हाँ, अम्मा साइण जी फरमाए त जेॾी महिल मुंहिंजे बतने पाक मझा मुंहिंजे दिलबर नबी जी जलवा नुमाई थी त अहिड़ो नूर चिमकियो जो मक्के में वेही करे मुल्क शाम में जेकी ॾाचियूं हलनि पियूं उन्हनि जूं गिचियूं बि ॾिसां पई। 1350 किलोमीटर मक्के खां शाम परे आहे, 1350 किलोमीटर जी।
1350 किलोमीटर जो मुफ़ासिलो मक्के का शाम। अम्मा साईं थी फरमाए त मां मक्के मझा मुल्क शाम जूं माड़ियूं ऐं ॾाचूं घुमंदड़ बि ॾिसां पई। क़ाबिल तवज्जो ॻाल्हि आहे त इहा ॾिठो कंहिं पे, कंहिं ॾिठो? अम्मा साईं त पहिरीं बि वेठी हुई पर पहिरीं कोन ॾिठई। जेॾीमहिल महबूब जो नूर ज़ाहिर थियो त उन नूर जी रोशनी में, उन नूर जी चमक में अम्मा साईं जी दीद ऐसी ताईं पई पहुचे जो अम्मा पई मुल्क शाम ॾिसे। अड़े जे महबूब जे नूर में अम्मा जे दीद जो इहो कमाल आहे त उन महबूब जी पंहिंजी दीद जो कमाल छा? हाँ, जेकॾहिं अम्मा 1350 किलोमीटर ताईं ॾिसी सघे थी त उहो महबूब पाण छा ॾिसंदो हूंदो, केसी ताईं ॾिसंदो हूंदो, केसी ताईं महबूब जी दीद पहुचंदी हूंदी। ॻाल्हि सम्झ में अचेव थी? हाँ, सुभान अल्लाह। ऐं अल्लाह जे क़ुरान खां पुछूं त हुज़ूर जी दीद केसी ताईं पहुचे थी। रब तो फरमाए वतरल मलाइकत हाफीन मिन हौलिल अर्श। ये मुझा महबूब अर्श मुअल्ला के चौधारी जेके मलाइक तवाफ था कन, वतरल मलाइक, तू मलाइकन के ॾिसी थो। मलाइकन के तुझे सॼे लाड़काणे जा वहाबी मौलवी गॾु कर, क़ुरान रखी न मथे ते, बेली मलाइक ॾिठा अथव? पुछी त मलाइक कॾहिं ॾिठा अथव? कुल्हे ते मलाइक वेठा आहिनि, अखियुनि खां गिराठ बि पंधु कोन्हे। कुल्हे वारा पुछो त मलाइक ॾिठा अथव? हा, अड़े हे कुल्हे ते, या त चवंदा मलाइक आहिनि कोन। जे मलाइकनि जो इनकार कंदा त कुफ्र में पवंदा। ॻाल्हि सम्झो था? या त चवंदा आहिनि कोन तॾहिं कोन था ॾिसूं। भला जे आहिनि त मञंदा त असां कोन था ॾिसूं। क़ुरान तो फरमाए त वतरल मलाइक, मुंहिंजा महबूब तूं मलाइकनि खे ॾिसी थो। हा, सुभान अल्लाह। हज़रत गौसुज़्ज़मा पीर मिठा साईं जो फ़क़ीर हूंदो हो, सूबेदार हो, जमादार, पुलिस जो सूबेदार हाजी इमा बख्श। बाबा साईं सां वॾी मोहबत हूंदी हुअसि। ॻाल्हि पियो करे चईसि हीअं सुबुह जो हल्के मुराक़बे में जेॾीमहिल वेहां थो त लखनि जे तादाद में ॾिसां थो मलाइक लही था अचनि पंहिंजे अखियुनि सां ॾिसां। अड़े हे त मुंहिंजे पीर गफ़ारी जे ग़ुलामनि जो कमाल, मलाइकनि खे अखियुनि सां ॾिसनि पिया। हा, महबूब मदीने वारा साईं मलाइकनि खे ॾिसनि, पर उहे मलाइक जेके अर्श जो तवाफ़ था कनि। ॻाल्हि सम्झव? हा, जेकॾहिं अर्श वारनि मलाइकनि खे बि महबूब मके मदीने में वेही ॾिसी सघनि था, ऐं जन्नत जे अंदरि जेके अंगूरनि जा छुगा बीठा आहिनि उहे ॾिसनि बि था, पर साईं हीअं फरमाइनि था पटियां त पटे सघां पियो। मां चयो हिकिड़ो छुगो पटियां ऐं हिते हाणे मदीने में रखां त सॼी उम्मत मुंहिंजी खाए, क़यामत ताईं खाईंदी रहे, पर अंगूरनि जो छुगो न खुटे। हाँ, बीठा मदीने में हिन, सरजमीन मदीना ते हिन, हथ जो मथे था कनि त जन्नत ताईं, सतनि आसमाननि खां मथे। हाँ, जेको महबूब अर्श वारे मलाइकनि खे ॾिसी सघे थो ऐं जन्नत जे अंगूरनि जा छुगा पटे सघे थो, त लाड़काणे वारो ग़ुलाम महबूब खां परे आहे। हाँ, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़रत पीर साईं रोज़े धणी फरमाइनि पिया त असांजो मुरीद जिते बि हुजे असां खां परे न आहे। हिकिड़ो मुरीद कच्छ भुज जो हुजे, ऋण कच्छ जो, जीअं असां कच्छ में वेठा आहियूं, साईं वेठा आहिनि हिते, असांखे ॾिसंदा। हुनजे दिलि में ख़्यालु आयो, साईं जन फरमायो त कच्छ त हिते आहे, मुंहिंजो हथु अञा अॻिते ताईं पहुचे। ॻाल्हि सम्झव? हा, पोइ महबूब जी निगाह असां ताईं पहुचे थी या नथी पहुचे? हथ महबूब जे करम वारो हथ असां ताईं पहुची सघे थो या न? हा, पोइ केॾी महिल गौर त कर त तूं कम कहिड़ा थो कंदो वती। हा, महबूब शाहिद आहिनि, इन्ना अरसलनाक
या अय्युहन नबी इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा। ये मुझा महबूब तो के शाहिद बनाए मोकलियोसी, मुशाहिदो कंदड़, ॾिसी तो। हाँ, महबूब तो के ॾिसन ऐं तूं वञी गुनाहनि जा कम करीं, चोरियूं करीं, ज़िनाऊं करीं, शराब पी, बेहयाई जा कम करीं, रातियुनि जो थी ग़रीबनि मिस्कीननि जा लोड़ा लताड़ी। हाँ, अल्लाह वाहिदुल कहार भी ॾिसे पियो ऐं मदीने वारो साईं बि तो ते शाहिद हुजे। मुसलमान कुछ खुदा जो खौफ रख, चोरियूं न कर, ज़ोरियूं न कर, ज़ुल्म न कर, पंहिंजे मथा महबूब के शाहिद न बना। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। उम्र सारी गुनाहन में विञाय में या रसूल अल्लाह। गुनाहन में जिंदगी बर्बाद थी वई, बुरायुनि ऐं बेफरमानियुनि में उम्र गवाए वेठासीं। अज वक्त थई वदा, अज वक्त थई जिंदगी में एक भेरो रब मौक़ो दिनो थई त तौबा ताइब थी। महबूब के राज़ी करण वारी वाट वठ, पंहिंजे अमलनि जी जे मथां निगाह कर। तुंहिंजूं रातियूं कीअं गुज़रियूं, तुंहिंजा ॾींहं कीअं गुज़रिया, तुंहिंजी ज़िंदगी अछी ॾाढ़ी किथे गुज़री वई। अब ॻाल्हि सम्झो था कि न? हाँ, जेकॾहिं तौबा ताइब थी, गुनाहनि जी माफ़ी वठी, अशाब ताइब हबीबुल्लाह। मदीने वारे साईं फरमायो त जेको जवानी जे वक़्त में तौबा ताइब थिए, अल्लाह ताला उनखे पंहिंजो दोस्त बनाए छॾे। हाँ, जे अमल न करे सघिया आहियूं त तौबा ताइब थियूं, माफ़ी वठूं। बकिया जेका ज़िंदगी रब ॾिए उन में अमल साले, जेका बाक़ी उम्र बची आहे उन में सुती किस्मत निंद्रऊं जगा न सघियुम, सोना मदनी माई मैं मना न सघियुम। सुती किस्मत निंद्रऊं ओ मुंढदी चंदरी हुयम त मैं रुलदी रहियुम। साईं दे लड़ न लगम ता मैं भुलदी रहियुम। गंढ खुलदी गई अमल किरदे रहियुम। गंढ खुलदी गई अमल किरदे रहियुम। ओ डाकू लुट दे गए मैं अला न सघियुम। सुती किस्मत निंद्रऊं जगा न सघियुम। हाँ, ओ मुझा पिनी प्यारा, जे महबूब जे आमद जी खुशी मल्हाई थो, जे सोने नबी जे आमद जा जश्न मल्हाई थो, उन महबूब के खुश करण भी सिख न। हाँ, रुगे मिलाद मल्हाइण खुशी ना है, पर महबूब जी खुशी मिलाद मल्हाइण सां गडो गड महबूब जे सुन्नत ते भी अमल कर, महबूब जे शरीयत ते भी अमल कर, महबूब जे गुलामी वारी वाट वठ। इत्तबाए रसूल हुजे, इताअते रसूल हुजे, हबीबन जे दर जी फर्मा बरदारी हुजे, मदीने वारो साईं राज़ी थी। पो मन अता मुहम्मदन फ़क़द अता अल्लाह वमन असा मुहम्मदन फ़क़द असल्लाह। सही बुखारी जी हदीस आहे। साईं फरमाइनि था त मलाइक ऐलान था कनि ज़मीन ते लही त जे महबूब जी फर्मा बरदारी कई उन्हें खुद खुदा जी फर्मा बरदारी कई। जे महबूब जी बेफरमानी कई उन्हें खुद खुदा जी बेफरमानी कई। जेको महबूब जो बणिजी वियो सो खुदा जो बणिजी वियो। जेको जंहिं मुस्तफ़ा के सुञातो तंहिं खुद खुदा के सुञातो।
हाँ पोइ इहा वाट वठिजे या न? इहा ॻाल्हि क़बूल आहे या न? लाड़काणे वारा वाइज़नि जा वॾा शौक़ीन आहियो, सुभाणे अलाह बि घणी चवंदो, बाक़ी अमल, हाँ अमल करण बि सिखो। हाँ निमाज़ जेके न पढ़ंदा आहियो से 5 वक़्त निमाज़ पढ़ो। पढ़ंदो निमाज़? रब तौफ़ीक़ ॾे, ॾाढ़ी रखो, सुन्नत ऐं शरीयत ते अमल कयो, हलाल खाओ, बच्चन खे हलाल खारायो, पंहिंजे बच्चन खे हलाल खारायो, व्याज न वठो, जुआ न खेॾो, ओ मुजादा रिश्वत न वठो, कर्ज़ वठी खाई न वञो, कर्ज़ वठी खाओ। साईं फरमाइनि था जेको पराओ कर्ज़ वठे ऐं कर्ज़ अदा न करे भली जिहाद ते वञे, जिहाद कंदे कंदे शहीद थी वञे, पर जे कर्ज़ अदा न कई जन्नत में न वेंदो। शहादत उनखे जन्नत ॾे वठी वेंदी ऐं कर्ज़ उनखे जहन्नम ॾे छिकींदो। पोइ शहादत उनखे जहन्नम ॾे वञण न ॾींदी, कर्ज़ उनखे जन्नत ॾे वञण न ॾींदो, विच में लड़कियो बीठो हूंदो। ॻाल्हि सम्झो? हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह कॾहिं कॾहिं ख़ुशि तबई में फरमाईंदा हुआ ते 5 नांगिरियुनि जो मिसाल ॾींदा हुआ त हीअ आंगुर चवे थी, नंढड़ी आंगुर, इहा चवे थी आण त खावां, आण त खावां, आण त खावां। वरी हीअ पासे वारी आंगुर चवे थी किथों आणियां, किथों आणियां। विची आंगुर चवे थी कर्ज़ खण, कर्ज़ खण। अशद आंगुर चवे थी किथों भरींदे, किथों भरींदे। अंगूठो चवे थो आऊं जो आहियां। वठी कर्ज़ रड़के खाई वे, मिसकीन वतन रड़ियूं था हूं कंदा। हाँ कंहिंजो कर्ज़ खाई वियो, कंहिंजे प्लाट ते कब्ज़ो, कंहिंजे माल ते कब्ज़ो, कंहिंजे मुंहिंजा दोस्तो असबाब ते कब्ज़ो। ख़ुदा जो ख़ौफ़ रख, पराई शइ जे वेझो न वञ, ॾीए जी वट पराई हुजे उन जे बि वेझो न वञ, क़यामत जे ॾियारे इन जो बि पुछाणो थींदो। ख़ुदा जो ख़ौफ़ रखो, अमल सालिह कयो, महबूब जी सुन्नत ऐं शरीयत ते अमल कयो, अल्लाह राज़ी थिए, मदीने वारो साईं राज़ी थिए। रब करीम शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। दुआ साईं।